नेशनल इलेक्शन कमीशन पारां अमरकोट जे PS 52 ते नंढी चूंड कराइण जो ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां ॾिसूं था ही रिपोर्ट। उमरकोट इलेक्शन कमीशन ऑफिस जे ॿाहिरां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान उमरकोट जी ऑफिस जो साइन बोर्ड तव्हांखे पस मंज़र में नज़र अचे पियो। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान इस्लामाबाद पारां उमरकोट ज़िले जे हल्के PS 52 ते नंढी चूंड कराइण जो ऐलान कयो वियो आहे। 18 जनवरी 2021 ते थींदड़ नंढी चूंड में GDA पारां उम्मीदवार आहे सिंध जो अॻूणो वॾो वज़ीर डॉक्टर अरबाब ग़ुलाम रहीम, जॾहिं त संदसि मुक़ाबले में पीपल्स पार्टी जो नौजवान उम्मीदवार अमीर अली शाह आहे। अमीर अली शाह जेको मरहूम सैयद अली मर्दान शाह जो पुटु आहे ऐं ही सीट सैयद अली मर्दान शाह जे लाॾाणे बाद ख़ाली थी वई हुई, जंहिं बाद चूंड जो ऐलान कयो वियो हो, पर कोरोना वारी सूरत हाल ऐं मुख़्तलिफ़ ॿियनि मरहलनि जे करे हिन तक तां चूंड खे वक़्ती तौर ते मुलतवी कयो वियो हो। पर हाणे इलेक्शन कमीशन पारां ताज़ो ई 18 जनवरी 2021 ते नंढी चूंड कराइण जो ऐलान कयो वियो आहे। इन हवाले सां इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान जी ऑफिस में तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि। उमरकोट ज़िले में बि सियासी सरगर्मियुनि जी शुरूआत थी वई आहे। जी।